अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। जी हाँ दोस्तों, अॼु जी अपडेट आहे ख़ासि करे सिंध जो बहितरीनु एक्टर अज़ीज़ सांगी जे मुताबिक़। जी हाँ दोस्तों, अज़ीज़ सांगी जे बारे में काफ़ी मूं अॻे अपडेट्स ॾिनियूं आहिनि, लेकिन अॼु जी अपडेट तव्हांजे कम जी अपडेट आहे। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा ऐं दोस्तों थी सघे त शायदि खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर कंदा। हलूं था अॼु जी अपडेट जी तरफ़। दोस्तों काफ़ी दोस्तनि जेको आहे कमेंट बार बार कया भला कॾहिं कंहिं वक़्त में अज़ीज़ सांगी ईंदो ड्रामनि में या फिल्मनि में कमु कंदो, या बिल्कुलु उहो जहिड़नि जे करे ही ज़िंदगी जेको आहे ड्रामा यानी हिकिड़ी फिल्म इंडस्ट्री छॾे चुको आहे, ईंदो बि सही या न, इन जो को जवाबु ॾियो। उन्हनि दोस्तनि खे मां अर्ज़ु कंदुसि त दोस्तों हू फ़िलहालु उन्हनि जो इन सां शौक़ु न आहे, छाजे करे उन्हनि जो जहिड़ो लॻो पियो आहे ऐं ठाह जो विचां कोशिशूं बि थियूं। तव्हां ॾिठो सोशल मीडिया ते उहो ठाह कान थी सघियो। इन जे करे अज़ीज़ सांगी फ़िलहालु हिन शइ खां रूपोशा किनारो करे चुको आहे फिल्म इंडस्ट्री ड्रामा इंडस्ट्री मां, ऐं यानी एंटरटेनमेंट जी ज़िंदगी मां फ़िलहालु हू ॿाहिरि आहे। वक़्त जी का ख़बर कान्हे का।